ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। ईरानी सदर जे दौरे सबब कराची जे रेड ज़ोन समेत एम जिना रोड जा कुछ हिस्सा मज़ार क़ाइद ॾांहुं वेंदड़ रोड बंदि कयो वियो आहे। पुलिस ऐं रेंजर्स जी वॾी नफ़री मुक़रर कई वई आहे। एम जिना रोड खे गुरु मंदिर खां बंदि कयो वियो। सदर ॾांहुं रोड ते कंटेनर्स लॻाया विया आहिनि। शाहराह क़ाइदीन खां नुमाइश वेंदड़ रोड बंदि कयो वियो। पीपल्स सेक्रेटरीट चौरंगी ॾांहुं बि कंटेनर्स रखिया विया आहिनि। ईरानी सदर जे दौरे सबब मार्केटूं ऐं शॉपिंग मॉल्स बंदि रखिया विया आहिनि। कराची में ड्रोन कैमराउनि जे इस्तेमाल ते पिणु 7 ॾींहनि लाइ पाबंदी लागू कई वई आहे। शाहराह फैसल ते सदर ऐं वज़ीर आज़म तरफ़ां भलीकार जा बैनर लगाया विया आहिनि। ईरानी सदर जे दौरे सबब कराची जे रेड ज़ोन समेत एम जिना रोड जा कुछ हिस्सा ऐं मज़ार क़ाइद ॾांहुं वेंदड़ रोड बंदि आहे। पुलिस ऐं रेंजर्स जी वॾी नफ़री मुक़रर कई वई आहे। एम जिना रोड खे गुरु मंदिर खां बंदि कयो वियो। सदर ॾांहुं रोड ते कंटेनर्स लॻाया विया। शाहराह क़ाइदीन खां नुमाइश वेंदड़ रोड बंदि कयो वियो आहे। पीपल्स सेक्रेटरीट चौरंगी ॾांहुं बि कंटेनर्स रखिया विया। ईरानी सदर जे दौरे सबब मार्केटूं ऐं शॉपिंग मॉल बंदि रखिया विया आहिनि। नवां खे ॿुधायूं पिया त ईरानी सदर जे दौरे सबब कराची जे रेड ज़ोन समेत एम जिना रोड जा कुछ हिस्सा ऐं मज़ार क़ाइद ॾांहुं वेंदड़ रोड खे बंदि कयो वियो आहे। पुलिस ऐं रेंजर्स जी वॾी नफ़री मुक़रर कई वई आहे। जॾहिं त एम जिना रोड खे गुरु मंदिर खां बंदि कयो वियो आहे। सदर ॾांहुं रोड ते कंटेनर लॻाया विया आहिनि। शाहराह क़ाइदीन खां नुमाइश वेंदड़ रोड बि बंदि कयो वियो आहे। पीपल्स सेक्रेटरीट चौरंगी ॾांहुं बि कंटेनर रखिया विया आहिनि। ईरानी सदर जे दौरे सबब मार्केटूं ऐं शॉपिंग मॉल्स बि बंदि रखिया विया आहिनि। कराची में ड्रोन कैमराउनि जे इस्तेमाल ते पिणु 7 ॾींहनि जे लाइ पाबंदी लागू कई वई आहे। शाहराह फैसल ते सदर ऐं वज़ीर आज़म तरफ़ां भलीकार जा बैनर लॻाया विया आहिनि। अवां खे अपडेट कयूं पिया। अहम ख़बर आहे ईरानी सदर जे दौरे सबब कराची जे रेड ज़ोन समेत एम जिना रोड जा कुछ हिस्सा ऐं मज़ार क़ाइद ॾांहुं वेंदड़ रोड खे बंदि कयो वियो आहे। पुलिस ऐं रेंजर्स जी वॾी नफ़री मुक़रर कई वई आहे। एम जिना रोड खे गुरु मंदिर खां बंदि कयो वियो आहे। सदर ॾांहुं रोड ते कंटेनर लॻाया विया आहिनि। एक भेरो ॿीहर अवां खे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। ईरानी सदर जे दौरे सबब कराची जे रेड ज़ोन समेत एम जिना रोड जा कुछ हिस्सा ऐं मज़ार क़ाइद ॾांहुं वेंदड़ रोड बंदि कयो वियो आहे। पुलिस ऐं रेंजर्स जी वॾी नफ़री मुक़रर कई वई आहे। एम जिना रोड खे गुरु मंदिर खां बंदि कयो वियो। सदर ॾांहुं रोड ते कंटेनर लॻाया विया आहिनि। शाहराह क़ाइदीन खां नुमाइश वेंदड़ रोड बि बंदि कयो वियो आहे। पीपल्स सेक्रेटरी चौरंगी ॾांहुं बि कंटेनर्स रखिया विया आहिनि। ईरानी सदर जे दौरे सबब मार्केटूं ऐं शॉपिंग मॉल्स बंदि रखिया विया आहिनि। कराची में ड्रोन कैमराउनि जे इस्तेमाल ते पिणु 7 ॾींहनि लाइ पाबंदी लागू कई वई आहे। शाहराह फैसल ते सदर ऐं वज़ीर आज़म तरफ़ां भलीकार जा बैनर्स लॻाया विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। ईरानी सदर जे दौरे सबब कराची जे रेड ज़ोन समेत एम जिना रोड जा कुछ हिस्सा ऐं मज़ार क़ाइद ॾांहुं वेंदड़ रोड खे बंदि कयो वियो आहे। पुलिस ऐं रेंजर्स जी वॾी नफ़री मुक़रर कई वई आहे। एम जिना रोड खे गुरु मंदिर खां बंदि कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां आवाज़ जे रिपोर्टर आमिर सुप्रो खां। जी आमिर, अपडेट कजो इन हवाले सां। जी बिल्कुल, कराची में अॼु जेको आहे ईरानी सदर इब्राहिम रईसी जी आमद ते जेको आहे कराची जूं जेके तमामु शाहराऊं आहिनि उहे बंदि कयूं वयूं आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो त गुरु मंदिर ते ईंदड़ जेको रस्तो आहे, ख़ासि करे जेको यूनिवर्सिटी रोड खां ईंदड़ आहे, उनखे बि कंटेनर लॻाए करे बंदि कयो वियो आहे। ॿिए तरफ़ जेको आहे बंदर रोड खे बि मुकमल तौर बंदि कयो वियो आहे। जेको ईरानी सदर आहे उहो क़ाइद आज़म जी मज़ार ते पिणु हाज़ुरी भरींदो। ॿिए तरफ़ जेकॾहिं शाहराह फैसल जी ॻाल्हि कजे त शाहराह फैसल ते ईंदड़ जेके कनेक्टिंग रोड आहिनि उहे बि कंटेनर लॻाए करे आम ट्रैफ़िक लाइ मुकमल तौर ते बंदि कया विया आहिनि। उन सां गॾोगॾु जेके ॿियूं शाहराऊं आहिनि उन्हनि ते वॾे अंग में पाकिस्तान रेंजर्स, पुलिस ऐं SSU जा एहलकार तैनात कया विया आहिनि। ॿिए तरफ़ अॼु 3 वॻे खां 5 वॻे ताईं जेको एयरपोर्ट खां ईंदड़ रोड आहे उहो बि आम ट्रैफ़िक लाइ बंदि कयो वियो आहे। ॿिए तरफ़ ट्रैफ़िक एहलकारनि पारां मुतबादिल रास्ता पिणु ॿुधाया विया आहिनि त जेकॾहिं शहरी सफ़र कनि त उन्हनि रस्तनि ते पंहिंजी मंज़िल तरफ़ वञी सघनि था। जी ठीकु आहे, महिरबानी आमिर अपडेट करण लाइ।